पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी नई अपडेट में तव्हां दोस्तनि खे बहितरीनु ख़बर ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हां खे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट कोन कंदासीं। दरअसल दोस्तों, तव्हां पोयूं क़िस्तां ॾिठियूं जंहिंमें बैकग्राउंड वग़ैरह ॾेखारियो वियो ड्रामे जो। हर क़िस्त में बैकग्राउंड घणो ॾेखारियो वञे थो ऐं नवां सीन बिल्कुलु घटि हूंदा आहिनि। लगातार मां तव्हांखे ॿुधाईंदो आयो आहियां त बाबा तव्हांखे क़िस्त में बैकग्राउंड बि ॾेखारियो वेंदो ऐं नया सीन बि। हाणे नया सीन वञी पुॻा आहिनि। चाकर ख़ान जेको इंक्वायरी करे रहियो आहे, हसीना खां पोइ जाबर जी हाणे इंक्वायरी हली रही आहे। मां पोइ क़िस्त में तव्हांखे ॿुधायो। इन खां पोइ रुंडे जी इंक्वायरी थींदी। रुंडे खां पोइ वरी सांवल मोटी वेंदो चाकर ऐं पोइ वेही वीचार कंदो सचो कहिड़ो आहे कूड़ो कहिड़ो आहे। पोइ बि इनखे अञा सही तरीक़े सां ॻाल्हि सम्झ में न ईंदी, थोरो घणो इनखे शक पइजी वेंदो जाबर रुंडे ऐं हसीना ते। पोइ रावल जो इंतज़ारु कंदो त रावल ठीकु थी त रावल खां पुछा कयां, उन सां इहो कंहिं हशर कयो ऐं नुकराणी खे बि छुटी ॾियाए छॾी ऐं नुकराणी खे बाद में ऐं अकेले में वञी मिलंदो ऐं उन खां बि हाल वाल वठंदो चाकर ख़ान। मेन शइ हिते नुकराणी आहे। थी सघे थो नुकराणी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए चाकर ख़ान खे जेको शक पक थी वञे।